कंडम जी सेज में मुझो किरदार हो दरिया खान मां वडेरो असद कुरैशी साहब सरदार शाह जमान आजम मेंगल मुझे पुट जे कैरेक्टर में हो हुन जो मोहब्बत कई त शाह जमान उनके कैद कराए मां फोन कयोमांस दाबो हुजे हिकिड़ो सनड़ो माण्हू फोन ते दाबो ॾियो न त पादर खाईंदो न सरदार शाह जमान जे करे तो सत्तरा जी सरदारी तमाम महाराजी बने रहा ही दरिया खान तो के हुक्म फाड़े त तू मुझे पुत्र बहादुर के एकदम आजाद कर न त तो के त खबर शाह जमान जद माना मारे ॾियण जो वॾो माहिर ई दोसां लामारो ई हिकिड़ो ख़तम मेहरबानी साईं खालिद शाह साहब बाहर अस्सलाम वालेकुम यारी मदद एही तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी जो अव्हां सभु मुंहिंजी प्यारी दोस्त अस्मा भुट्टो जी ॼाण में शामिल थिया आहियो ऐं अस्मा खे उनजी शाम जूं खोड़ सारियूं मुबारकूं। अस्मा असांजी उहा ख़ूबसूरत आर्टिस्ट आहे, ख़ूबसूरत शख़्सियत आहे जेका हज़ारनि में हिकु आहे। सभिनीनि में शामिल नथा करे सघूं हिन शख़्सियत खे। ही अहिड़ी आर्टिस्ट आहे जेका बीठे बीठे असांखे रवारे छॾींदी आहे। मां पाण आर्टिस्ट आहियां पर मां हिनजी फैन आहियां। इंसानियत जे हवाले सां मां अस्मा जे लाइ चवंदसि त ही सभिनीनि खां मुख़्तलिफ़ आहे। कंहिंजो बि ॾुख तमामु आसानी सां सम्झी सघंदी आहे, कंहिंखे बि तकलीफ़ में नथी ॾिसी सघे। जेकॾहिं कंहिंखे थोरी बि तकलीफ़ हूंदी आहे न त हिनजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त हीअ कहिड़ी बि सूरत में हुनजी हेल्प करे। ऐं हिन हवाले सां असां हिन जे लाइ हिकिड़ी शाम त छा पर जेतिरियूं बि शामूं ॻाल्हायूं हिन जे नाव कयूं ओतिरियूं घटि आहिनि। हेलो मां हींअर फाइव ईयर या भुट्टो साहब जन खे गुज़ारिश कंदुसि त हू चंद क़दम भरे अचनि ऐं चंद लफ़्ज़ असांजे साहिब रहमान ॿिन्ही जे लाइ असांजे नज़र कनि। फ़हीम या भुट्टो साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां हाकिम ॿुधण खे ऐं हुनजी टीम खे मुबारकूं जॾहिं हिकिड़ो तमामु सुठो प्रोग्राम अरेंज कयो। पाणी पंहिंजो रस्तो पाण ठाहींदो आहे, तहिड़ी तरीक़े सां आर्टिस्ट बि पंहिंजे फ़न ज़रिए माण्हुनि जी दिलनि में जॻह पाण ठाहींदो आहे। मां ज़ुल्फ़िकार भुट्टी साहब ऐं आसमा साहिबा खे मुबारकबाद ॾींदुसि जंहिंजी हीअ शाम मल्हाई रही आहे। अल्लाह ताला हिननि खे ख़ुशि रखंदो, आबाद रखंदो ऐं अहिड़े तरीक़े सां हिननि जूं हज़ारे शामूं मल्हाईंदो। वॾी महिरबानी। थैंक यू अफजल। थैंक यू। हेलो